शदादकोट मुकम्मल तौर पर डाकुओं, लुटेरों और पुलिस गर्दी के हवाले शहरी एक नामालूम खौफ में मुब्तला SSP अमन अमान कायम कराने में मुकम्मल नाकाम। ॻाल्हि इहा आहे त शदादकोट शहर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जंहिंजे सुञाणप पूरे पाकिस्तान में तमामु वॾी आहे। हीउ तमामु वॾो कारोबारी शहर आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मोहतरमा बेनज़ीर हिन हल्के मां MLA जी सीट ते बीहंदी ऐं प्राइम मिनिस्टर थींदी हुई। ऐं उन खां पोइ ज़रदारी साहब जी भेण फरियाल टालपुर बि हिन हल्के तो बीहंदी जेका MLA थींदी। पर अफ़सोस सां थो चवणो पए त शदादकोट तबाह थी वियो आहे। अमन अमान जो तमामु वॾो मसइलो आहे। ॾींहं ॾिठे इहो घरनि में धाड़ा, चोरियूं, फुरियूं रोज़ मामूल आहिनि। ऐं उन जे करे मां चवां थो त सॼी सिंध में जेकॾहिं लावारिस निंदड़ को शहर लॻे थो त शदादकोट लॻे थो। हिते शदादकोट में इज़तदार माण्हू परेशान आहे ऐं लोफर 2 नंबर माण्हू जेको आहे उहो ॾाढो ख़ुशि आहे ऐं उहो आज़ादु थो घुमंदो हिते। उन जे करे मां आला इदारनि खां इहा घुर थो कयां त महिरबानी करे हिते अहिड़ा ऑफिसर रखो जिन जे करे माना माण्हुनि जो जेको आहे सो जीअण मुक़ररु जेको आहे इज़त सां त थिए। ॿियो न त असां ॿियो नथा घुरूं हिननि खां हुकुमराननि खां या ॿियो असां सिर्फ़ु इहो था चऊं त असांखे तव्हां सुख सां आराम सां सुकून सां वेहण त छॾियो। न असांजो माण्हू कारोबार थो करे सघे, न असांजे माण्हुनि जा घर महफ़ूज़ आहिनि, न असांजे माण्हुनि जा रोड रस्ता महफ़ूज़ आहिनि। ॾींहं ॾिठे जो हिते वापारियुनि खां पैसा फुरिया था वञनि। उन जे करे असां सम्झूं था त हिकु त हिन में वॾे में वॾो जेको हथु आहे पीपल्स पार्टी जो आहे। पीपल्स पार्टी अहिड़ा ऑफिसर मुक़ररु थी करे हुननि खां मंथलियूं था वठनि। हितां जा माना जेको आहे जेके पीपल्स पार्टी जा ज़िम्मेवार फ़र्द आहिनि उहे सिर्फ़ु अहिड़ा हाज़िर ऑफिसर रखनि था त जेके उन्हनि जे बंगलनि जी हाज़िरी भरनि। उन्हनि जे करे असांजे अमन अमान जो वॾो मसइलो आहे। अॼु बि तव्हां ॾिठो हूंदो त असां कोटू मोटू चौंक ते लाश रखियूं धरणो आहियूं वेठा हुआसीं। इन जो सबबु इहो आहे त ॾींहं ॾिठे जो माना जेको आहे धाड़ा लॻनि था। एतिरे क़दुरु हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे थाणो असांजो महफ़ूज़ न आहे। थाणे जो ताज़ो लाकअप भॻो जितो माना जेको आहे माण्हू भॼी आहे। छा सम्झो जॾहिं शदादकोट जो विच शहर में थाणो आहे उहो महफ़ूज़ न आहे त असांजो आम माण्हू कहिड़ो महफ़ूज़ हूंदो। शहर आए रोज़ बदअमनी, जबकि शहरी खौफ और घुटन के साए तले जिंदगी गुजारने पर मजबूर। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।